साईं अब्दुल वाहिद आरी सर पंहिंजे किताब सर में सांझीअ वेर में सिंध जे आज़ादीअ लाइ 3 वेड़ बाबति लिखियो आहे। ॼाम फिरोज़ पंहिंजी नाआक़िबत अंदेश माउ मरीना माछाणी जे ॻाल्हियुनि ते लॻी अरगूननि खे घुरायो त इन लाइ हो त उहे अची दरिया ख़ान जो ज़ोर टोड़ियनि, मगर दरिया ख़ान जी शहादत खां पोइ अरगूननि ॼाम फिरोज़ सां जेका रविश अख़्तियार कई तंहिंमां हिन जूं अखियूं चङी तरह खुली पयूं, पर हाणे फाथे खां पोइ फतकणु अजायो। पोइ बि हिन पंहिंजी बेवसी ऐं ज़िलत ॾिसी पछतायो। पकोल न्याज़ हुमायूनी अंत पछतायो पत्थर दिल नेठ त सिंध जी मिटी हुई। हिन सोचियो त कच्छ ऐं सिंध जे सरहद ते उहे सिंधी जांबाज़ अञा बि वाचूड़े वांगुरु डोड़ी ऐं नांग वांगुरु वट खाई रहिया आहिनि, जिन खे मूं पंहिंजे हथनि सां तबाह करायो आहे। मूंखे उन्हनि वटि वञी पंहिंजे ग़लतियुनि कोताहियुनि ऐं ग़द्दारियुनि ते पछता करणु घुरिजे ऐं उन्हनि जांबाज़नि जी मदद सां अरगूननि खे टोटा चॿाइणु घुरिजनि। इहो इरादो करे हू बदीन ऐं रहमकी बाज़ार वारो तर घुमियो। उते जो मुहबे वतन अवाम अरगूननि ते अॻई ततो वेठो हो ऐं कंहिं मौक़े जे ताड़ में हो। तंहिं ॼाम फिरोज़ जे अहिड़े इरादे खे ॾिसी अॻियूं सभु विसारे संदसि झंडे हेठि विढ़णु क़बूलियो। आख़िर त हू पंहिंजे सभिनी कोताहियुनि हूंदे संदन महबूब बादशाह ॼाम निदे जो पुटु हो। थोरे वक़्त अंदरि ॼाम फिरोज़ जे झंडे हेठि सिंध देश जे आज़ादीअ जा 50,000 परवाना गॾु थी विया। उन्हनि सभिनी जी हिक ई तमन्ना हुई, आज़ादी या मौत। पूरे ठटे में ॼाम फिरोज़ जी फ़ौज जे घणाईअ जो हुल हंगामो थी वियो। हेॾां मिर्ज़ा शाह हसन कुझु माण्हू ठटे जे हिफ़ाज़त लाइ छॾे पाण ॼाम फिरोज़ सां मुक़ाबले लाइ रवानो थी वियो। सिंधू नदी जे खाॿे कप ते जूण में 2 लश्कर हिक ॿिए जे साम्हूं थिया। ॼाम फिरोज़ सां ईंदड़ सिंधी लश्कर अरगून लश्कर खे ॾिसी घोड़नि तां लही मथनि तां पटका लाहे पटकनि जे छेड़नि सां हिक ॿिए खे ॿधी ख़ौफ़नाक जंग शुरू करे ॾिनी। इन ज़माने में हिंद ऐं सिंध में रिवाज हो त जॾहिं हिंदी ऐं सिंधी मरण घड़ीअ ताईं विढ़ण जो इरादो कंदा हुआ त घोड़नि तां लही मथो उघाड़ो करे पटकनि सां हिक ॿिए जी चेल्हियुनि खे ॿधी विढ़ंदा हुआ। मिर्ज़ा शाह हसन जॾहिं सिंधियुनि जी हीअ हालत ॾिठी तॾहिं पंहिंजे अमीरनि खे चवणु लॻो त इहा फ़तह जी ख़ुशख़बरी आहे, तीरनि सां हमिलो करियो। अरगूननि तरफ़ां इन ई हमले करे जंग पूरे जोश ऐं ख़रोश सां शुरू थी वई। सुबुह खां शाम ताईं लड़ाई थींदी रही। 20,000 माण्हू ॿिन्ही पासनि जा क़तल थिया। ॼाम फिरोज़ ॿिए ॾींहुं विढ़ण बजाए राति विच में रहियल सिपाह साण करे गुजरात हलियो वियो। अरगून फातिह वहशत ऐं खून रेज़ीअ जो तूफ़ान मचाईंदो ठटे मोटी आयो। हाणे पूरी सिंध ते अरगूननि जो मुकमल कब्ज़ो थी वियो ऐं ईअं नज़र अची रहियो हो त आज़ादी ऐं हुरियत जी का बि चिणिग हिन सरज़मीन जे चुल्हे में रही कान्हे ऐं सिंध ग़ुलामनि जो ई मुल्क आहे।